प्रोग्राम टाइमलाइन सां गॾु आऊं आहियां असद मुमताज़ रेडी। साल 2021-2022 जी वफ़ाक़ी बजट अॼु 3000 अरब रुपयनि जे खसारे सां 8487 अरब रुपयनि जी बजट अॼु वफ़ाक़ी वज़ीर शौकत तरीन क़ौमी असैम्बली में पेश कई आहे। अॼोकी बजट में जेका ख़ासि ॻाल्हि आहे उहा इहा आहे त ज़रात जेको असां ॾिसूं था पिया त मुल्क जी मैशत जी कणगी जी हैसियत रखंदड़ ज़रात लाइ 12 अरब रुपया रखिया विया आहिनि, तालीम लाइ 9 अरब रुपया रखिया विया आहिनि, दिफ़ाई ख़र्चनि लाइ 1373 अरब रुपया रखिया विया आहिनि। हिन बजट में हिकु ख़ासि ॻाल्हि उहा इहा बि आहे त हिन बजट खां पोइ हिकु मोबाइल फ़ोन उहे सस्ता थींदा बल्कि कॉल महांगी थींदी। हाणे तव्हां जेका डेटा यूज़ कंदा आहियो उन ते पिणु फेडरल एक्साइज़ टैक्स जेको आहे उहा लॻाई वेंदी, ॿियूं बि के खोड़ सारियूं टैक्स आहिनि उहे लॻाए वेंदासीं। असां प्रोग्राम जे हिन हिसे में अॼोके बजट जी जेका पेश कई वई आहे उन जे ख़ासि करे ज़रात वारे जेको शोबो आहे उन ते ॻाल्हाईंदासीं। हिन ते असांखे प्रोग्राम में जॉइन कयो आहे सैयद महमूद नवाज़ शाह साहब, पाण आबादगार आहिनि, पाण ज़रई जेका मैशत आहे उन ते तमामु गहरी नज़र अथनि। शाह साहब, अगरि कंपेरिज़न कयूं त हीअ का बजट अॼु जेका पेश थी आहे ऐं साल 2020-21 वारी जेका बजट हुई, ख़ासि करे ज़रात वारी जेका बजट हुई, तव्हां छा था सम्झो त 12 अरब रुपया काफ़ी आहिनि अहिड़ियुनि हालतुनि में जॾहिं ॾिसूं था पिया त मैशत खे कोविड बि लॻल आहे, असांजी मैशत जेका आहे उहा बिल्कुलु ई ईअं पियो लॻे त ॼण हाणे रिढ़ण फिरण वारी हालतुनि में आहे। 12 अरब रुपया काफ़ी आहिनि? साईं, तव्हांजी महिरबानी। सभिनी खां पहिरीं ॻाल्हि त तव्हां अगरि जेका हिन हुकूमत यानी तहरीक इंसाफ़ जी वफ़ाक़ जूं टई बजट्स ॾिसो 2019 खां वठी त उन में ज़रात खे हमेशह एग्रीकल्चर एमरजेंसी जी ॻाल्हि कई थी वञे। असां तव्हांजे प्रोग्राम में इहो बार बार यादि ॾियारण जी कोशिशि कई आहे त उनजो प्लानिंग जो वज़ीर हुजे असद उमर साहब हुजे या अॼुकल्ह फाइनेंस जो मिनिस्टर हुजे, उहे बार बार हिकिड़ी ॻाल्हि कनि था त ज़रात में कंहिं शइ जी ज़रूरत आहे जो असीं उनखे बहितर करे सघूं। बिल्कुलु पोयनि 4-5 ॾींहंनि खां असीं इहो ॿुधूं पिया एग्रीकल्चर एमरजेंसी प्रोग्राम। असां त जेको फिगर ॿुधो पिए त को 100 अरब जो ॿुधो पिए, किथे का ॿी ॻाल्हि पे हली, पर जेका अॼु बजट जी स्पीच आई उन में 12 बिलियन रुपीज़ रखिया विया आहिनि। जी, मेन शइ ॻाल्हि इहा आहे त पोयनि पास्ट बजट्स में कॾहिं 65 रखिया हुआ, कॾहिं छा रखिया हुआ, पर सूबे में एटलीस्ट सूबे सिंध में उन मां रुपयो बि ख़र्च न थियो। छो त रखियो ईअं वियो त सूबे खे कुझु शेयर करिणो हो ऐं पोइ डिसएग्रीमेंट हो प्रोविंसिस ऐं वफ़ाक़ जे विच में। पंजाब में कुझु पैसा जेके आहिनि से उहे बज़ाते ख़ुदि रखिया विया। ॻाल्हि इहा आहे त कहिड़ी डायरेक्शन में उहे 12 अरब रुपया बि रखिया विया आहिनि। ज़ाहिर सी ॻाल्हि आहे, तव्हांजो सुवालु मुंहिंजी नज़र में जहिड़े क़िस्म जे थ्रस्ट जी पॉलिसी इनिशिएटिव्स जी ज़रूरत आहे ओड़े क़िस्म जी शइ असांखे ऐं जिदत का ॾिसण में कान आई आहे। ईअं ई जनरलाइज़्ड हिकिड़ी ॻाल्हि आहे जेका रखी वई आहे ऐं उनजी एग्ज़ैक्टली ख़बर कोन्हे त इन जो ज़रात ते असरु कहिड़ो पवंदो। कुझु सुठियूं ॻाल्हियूं ज़रूरु चयूं वयूं आहिनि ज़रात जे बारे में, कहिड़ियुनि शयुनि जी ज़रूरत आहे ज़रूरु चयो वियो आहे। फूड सफिशंसी, फूड डेफिशंसी, फूड जे इम्पोर्ट खे रिकग्नाइज़ कयो वियो आहे त उहो बिल वधे पियो, पर उनखे कीअं घटि कयो वेंदो उनखे एतिरो अप्रोप्रिएटली मुंहिंजे ख़्याल में एड्रेस न कयो आहे। इवन जेको इकनॉमिक सर्वे कल्ह आयो आहे बिल्कुलु उन में बि जेको आहे सो जेका ॻाल्हि कई वई आहे उहा वरी ट्रांसफर थियणी खपंदी हुई। अॼोकी बजट में उहा असां थोरो मिसमैच ॾिठो आहे पंहिंजी। अच्छा शाह साहब, अॼोके बजट में 1 अरब रुपया फूड सिक्योरिटी लाइ बि रखिया विया आहिनि। असां ॾिठोसीं त गुज़िरियल साल जॾहिं कोविड जा मामला हुया त के पल अहिड़ा बि हुया जॾहिं हुकूमती सतह ते बेचैनी हुई त को फूड जा मामला को वॾो बहरान न पैदा थिए ताईं जेको वफ़ाक़ी वज़ीर हुयो फूड वारो उन इन हवाले सां प्रेस कॉन्फ्रेंस बि कयूं। अवां सम्झो पिया त असां ज़रई मुल्क आहियूं ऐं फूड सिक्योरिटी लाइ सिर्फ़ु 1 अरब रुपया रखिया विया आहिनि, इहे बि काफ़ी आहिनि? ॾिसो, पोएं साल तव्हां थोरो एनालाइज़ करियो त पहिरीं कोविड आई 3-4 महीना हुई त पोएं फिस्कल ईयर में, पर उनजो कैरी ओवर हो, हैंग ओवर हो उनजो। ऐं पोइ वरी असां वटि अलाए छो पाण विसरी था वञूं त असां वटि जेको बोर्ड आई ऐं मींहं पिया त असांजा 7 ज़िला अहिड़ा आहिनि जिन खे हुकूमत आफ़त ज़दा करार ॾिनो आहे। असांजी नज़र में वधीक इम्पैक्ट हो, पर तॾहिं 7 ज़िला त अहिड़ा हुआ जेके हुकूमत जेको आहे सो असांजी नज़र में 250 अरब रुपयनि जो पोएं साल नुक़सानु थी चुको आहे। अनफॉर्चुनेटली तव्हां ॾिसो त वफ़ाक़ में उहा शइ कैप्चर न थियल आहे, न इकनॉमिक सर्वे में कैप्चर थियल आहे, न ई अॼोकी बजट में उहा शइ कैप्चर थियल आहे। 7 अज़ला जॾहिं तव्हां कैप्चर न कया आहिनि। एंड टू आंसर योर क्वेश्चन, इन ई करे फूड सिक्योरिटी जा सवाल ऐं उन्हनि खे अप्रोप्रिएटली नथो एड्रेस कयो वञे, छो अगरि तव्हां इशूज़ खे सही कैप्चर न कंदव त तव्हां फ्यूचर प्लानिंग में उहे रिसोर्सिस वरी रखी न सघंदव
जीअं जेका अॼोकी बजट आई आहे मुंहिंजे ख़्याल में इन शइ में थोरी इग्नोरेंट रही आहे। त सिर्फ़ु हिकिड़ो तव्हांखे मिसाल ॾियां, इहो पियो चवणु चाहियां त अगरि क्लाइमेट चेंज जो बजट में ज़िक्र कयो वियो आहे, ठीकु आहे, पर क्लाइमेट चेंज खे एड्रेस करण लाइ तव्हां छा पिया करो? अगरि सिंध सूबो असांजो हेठियों सूबो आहे, उहो ॿुॾण में इशू थो क्रिएट थिए ऐं सुकण में बि इशूज़ था क्रिएट थियनि। ऐं अगरि ड्रेनेज जी ज़रूरत आहे ऐं अगरि उहो ड्रेनेज जेको असां वटि एग्ज़िस्टिंग आहे उहो कैपेसिटी में घटि आहे त उनखे दुरुस्त करण लाइ तव्हां का ॻाल्हि न कई आहे, जो क्लाइमेट चेंज खे इसेंशियली एड्रेस करण जी ज़रूरत आहे। त अगरि असांजे मींहुं जेको आहे सो 2 महीननि में ओतिरो थो पइजी वञे जेको पूरे साल खां एनुअल रेनफॉल खां वधीक आहे, त उन पाणी खे कढण जा कहिड़ी सूरत हाल थी सघे थी। त इहे शयूं छो त अप्रोप्रिएटली कैप्चर्ड कोन्हनि, अनफॉर्चुनेटली उहे शयूं एड्रेस कोन थियल आहिनि। शाह साहब, अवां छा था सम्झो त हिननि हालतुनि में ज़रात हुकुमरानी जी तरजीह छो न आहे भला, जॾहिं त मुल्क जी जेका मैशत जो असां ॾिसूं बैकबोन ज़रात आहे ऐं हिननि तमामु तर मामलनि में बि ज़रात खे आख़िर इन्हनि जी तरजीह छो न आहे? वरी बि सुवाल इहो ई थींदो। मुंहिंजी नज़र में सभिनी खां पहिरीं ॻाल्हि, असां पंहिंजो इम्पोर्टेंस मुंहिंजे ख़्याल में त सूबे खे, असां जेका सूबे खे गुज़ारिश कई हुई त कुझु शयूं तव्हांजे करण जूं आहिनि, कुझु शयूं वफ़ाक़ जे करण जूं आहिनि, त तव्हां उहे वफ़ाक़ खां ज़रूरु ऑब्जेक्टिवली घुरो। मिसाल ड्रेनेज जी स्कीम आहे, अर्बन रुपयनि जूं स्कीमूं आहिनि, उहे तव्हां न करे सघंदो त तव्हां उहो वफ़ाक़ खां घुरो, पर साॻे वक़्तु तव्हां पाण बि रिस्पॉन्सिबिलिटी खणो त RBOD तव्हां कंप्लीट कंदो, ठीकु आहे। तव्हांखे एग्रीकल्चर में तव्हां अॻियां 10 साल छा पिया ॾिसो, कीअं तव्हांजी प्लानिंग आहे, जेके पॉलिसी चवनि था उहो विजन किथे आहे? छो त उहो विजन कोन्हे, इन करे उहो वफ़ाक़ जे साम्हूं प्रॉपरली टेबल न करे सघिया आहियूं। ऐं वफ़ाक़ जे मथां ज़िम्मेदारी आहे त सूबे सां इंटरेक्ट करे। असां इहा ॻाल्हि बार बार ऐं काफ़ी जाइनि ते चऊं पिया त वफ़ाक़ वटि फुट्स ऑन द ग्राउंड चवंदा आहिनि अंग्रेज़ी में, माना हुननि जो प्रेजेंस सूबे में न आहे त प्रोडक्टिविटी, यील्ड ऐं कीअं वेस्टेजिस रिड्यूस कजनि उहे हू पाण नथा करे सघनि, छो त हुननि वटि प्रेजेंस कोन्हे, उहो सूबे जो प्रेजेंस आहे। त ज़रूरत त इन ॻाल्हि जी हुई, इहो कोन्हे त बजट तव्हांखे आख़िरी ॾींहुं ठाहिणी आहे त तई पोयां 4-5 महीना वेही तव्हांखे जेको आहे सो इन शइ खे एड्रेस करणु खपंदो। आख़िरी ॻाल्हि जी ॾिसो, जो इकोनॉमिक सर्वे कल आयो आहे उन में इहो चयो वियो तव्हांजो मेजर क्रॉप्स इंक्रीज़ कयो आहे अलावा कॉटन जे, ठीकु आहे, कॉटन जे बारे में पोइ था ॻाल्हायूं। इंक्रीज़ कयो आहे पर तव्हां उहे शयूं इम्पोर्ट कयूं आहिनि। बिल्कुलु सही। तव्हां वीट बि इम्पोर्ट कई आहे, तव्हां पंहिंजो खंड बि जेका असां इम्पोर्ट कई, कॉटन जी ॻाल्हि कोन था कयूं, कई त उहा बि इम्पोर्ट पर ॻाल्हि खणी कोन था करियूं। बिल्कुलु। इन जो मतिलबु छा आहे? इन जो मतिलबु इहो आहे त वधियो बि आहे पर तव्हांखे अञा बि जेका इंक्रीज़ आहे उहा अञा बि तव्हांखे वधीक करणी आहे पाकिस्तान जा फूड सिक्योरिटी जा ऐं उहे मसइला एड्रेस करण जे लाइ। इहा शइ रिकग्नाइज़ न थी आहे ऐं उन मुंहिंजे ख़्याल में सूबो ऐं वफ़ाक़ जेको आहे सो जेसिताईं एग्रीकल्चर जे बारे में गॾिजी वेही न सोचींदा त तव्हांखे इहे मसइला जेके आहिनि से ॾिसण में ईंदा। असांखे डपु ऐं ख़दशो आहे त इहे जेके 2-3 रुपया रखिया विया आहिनि शायदि इहे प्रॉपरली स्पेंड न थियनि। अच्छा, इहे अगरि प्रॉपरली स्पेंड न थींदा त इहे त अञा वधीक ख़तरनाक ॻाल्हि आहे। अच्छा शाह साहब, अवां हिकु ॻाल्हि कई त असां वटि जेको क्रॉप थो थिए उहो टारगेट खां वधीक बि थिए थो पियो, उनजे बावजूदि बि असां इम्पोर्ट कयूं पिया। न सिर्फ़ु एतिरो त हाणे त की असांजा लोकल जेके असांजूं भाॼियूं आहिनि उहे बि असां हाणे इम्पोर्ट करण ते मजबूर थियासीं। असां ॾिठोसीं त 2-3 महीना अॻु में असां टमाटर इम्पोर्ट कयोसीं, असां बसर इम्पोर्ट कयूं था पिया। इहा मिसमैनेजमेंट जे करे थिए थो पियो या ॼाणी वाणी कयो पियो वञे कंहिंखे फ़ाइदो हासिलु करण जे लाइ? इहो मामिलो आहे छा जो असांजी पंहिंजूं जेके शयूं आहिनि असां नज़रअंदाज़ करे महांगियूं शयूं जेके आहिनि उहे घुरायूं था? ॾिसो, कॉन्स्पिरेसी थ्योरीज़ त पंहिंजे मुल्क में घणियूं हलंदियूं आहिनि, कुझु सचियूं हूंदियूं आहिनि, कुझु ईअं हूंदियूं आहिनि। उन्हनि जे बारे में ज़िक्र करणु त मुनासिबु कोन्हे, पर असां त इहो पंहिंजो मौक़ुफ़ पेश कयो आहे त सभिनी खां पहिरीं ॻाल्हि फूड सिक्योरिटी जी डेफिनेशन छा आहे। फूड सिक्योरिटी जी डेफिनेशन इहा आहे त सभिनी खां पहिरीं तव्हां जेका पोखी करियो था उहा तव्हांजे मुल्क में उहा पैदाइश हुजणु खपे, दैट इज़ फूड सिक्योरिटी। ऐं जेके उहे मुल्क जिन जो इन्हिसार ज़रात ते कोन्हे उहे छो पिया अरबें डॉलर ख़र्च कनि एग्रीकल्चर में? उनजो रीज़न इहो आहे त हू ॾिसनि पिया त ईंदड़ वक़्त में फूड ऐं एग्रीकल्चर ऑर्गेनाइज़ेशन हुजे या का बि हुजे, उनजो चवणु इहो आहे त तव्हांजी वधंदड़ आबादी, कंज़म्पशन जा पैटर्न्स चेंज थियण जे करे जेका खाद्य खुराक जी ज़रूरत पवणु लॻी आहे 2050 ताईं, उन में तक़रीबन 60 खां 80% तव्हांखे इंक्रीज़ करणी। इंटरनेशनल डेवलपमेंटल एजेंसीज़ चवनि पियूं।
हाणे तव्हां ॾिसो, तव्हां जेका ॻाल्हि कई, आउं तव्हांखे गुज़ारिश करियां त तव्हां पोएं साल पाण डिसंबर जनवरी में टमाटो 200 रुपया ऐं 300 रुपया वरितो, उहो छा लोकल ग्रोवर जो हो छा? उहो सॼो ईरान जो टमाटो हो। जे तव्हां लोकली प्रोड्यूस न कंदव, पंहिंजे ग्रोवर खे सस्टेनेबल प्राइसिस न ॾींदव त उहो ग्रो न कंदो, उहो वधीक यील्ड्स प्रोड्यूस न करे सघंदो। इहा ॻाल्हि आहे सम्झण जी। 2019 हुजे या 2020 हुजे, बसर सिंध जो क्रॉप आहे। रीजन में लोएस्ट प्राइसिस बसर जूं जेके पूरे पाकिस्तान खाधो, उहो सिंध जो बसर हो। हिंदुस्तान में बसर जेको हो सो पाकिस्तान खां ॿीणी क़ीमत में विकामियो पिए, जेको तमामु वॾो मुल्क आहे, जंहिं वटि बसर जी वन ऑफ द लार्जेस्ट प्रोडक्शन आहे दुनिया में, एक्सपोर्ट बि कंदो आहे, पर हुननि बि पंहिंजे कंज्यूमर खे पाकिस्तान खां महांगो बसर खारायो। पोएं साल छा कयूं? पोएं साल एक्सपोर्ट बि बंदि करे छॾियूं, इम्पोर्ट बि न रोकियऊं, त थियो छा? असांजो बसर टके धड़ीब केरु वठण लाइ तयारु कोन हो, हालांकि लोएस्ट प्राइस इन द रीजन में असांजो बसर विकियो पिए। सो इहे इशूज़ ॾिसो न, तव्हां चओ त इहो छा आहे? इहो ॾिसो, इहो अंडरस्टैंडिंग ऐं पॉलिसी जो मसइलो आहे। ऐं जॾहिं तव्हांजी अंडरस्टैंडिंग प्रॉपर न आहे त पोइ ताईं अहिड़ा इक़दाम खणो था जंहिंजो को सिर पैर कोन थो थिए। ॿी ॻाल्हि इम्पोर्ट सब्सटीट्यूशन जी आहे, ऐं इम्पोर्ट सब्सटीट्यूशन ते जेसि ताईं गौर न कंदा, ॾिसो हींअर हिकिड़ो अरब रखियो वियो आहे, कंहिं लाइ 2 अरब रुपया रखिया विया आहिनि ऑलिव ऑयल जी प्रोडक्शन, ठीकु आहे, पर असांजो जेको आम माण्हू आहे उहो ऑलिव ऑयल न खाईंदो न। ऑलिव ऑयल त एक्सपेंसिव शइ आहे, उहे त महांगा माण्हू कंदा, उहो बि करणु खपे, सुठी ॻाल्हि आहे। पर जेको असां वटि इनिशिएटिव ऑलरेडी आहे, जेको सिंध आबादगार बोर्ड जी तरफ़ां बार बार लिखी रहिया आहियूं, त पाम ऑयल हुजे या सनफ्लावर हुजे, उहो सिंध ऐं बलोचिस्तान में तमामु सुठो थी सघे थो। तव्हां उन लाइ त का बि पॉलिसी न जोड़ी आहे। जेको आम माण्हुनि जो खाध खुराक जो तेल आहे, तव्हां उनजे लाइ त का पॉलिसी ऐं उन लाइ तव्हां को बजटरी शइ रखी न आहे। तुंहिंजी ॻाल्हि कई त चांवर ऐं कणक लाइ बि 1-1 अरब रुपया रखिया अथनि, हाणे ॾिसूं त इहे बि इस्तेमालु थियनि था, ॿिया नथा। ऐं छा साहिबु, खंड जो जेको मामिलो आहे उहो असां ॾिसूं था पिया त सदाईं खंड जे मामले ते हिकिड़ो स्कैंडल बि पैदा थींदो आहे, हुकूमत हुनखे सब्सिडी बि ॾींदी आहे, पोइ वरी नेब ऐं FIA बि हर तहरुक में ईंदा आहिनि। हींअर सरकारी अंगनि अखर मूजिबि जेको खंड हिते थिए थी पई, उहा 12% पाकिस्तान में ज़रूरत खां वधीक पई थिए, ऐं ओवरऑल जेको दुनिया में 56% वधीक पई थिए। त असां वरी बि इम्पोर्ट ई कंदा आहियूं ऐं खंड, त पोइ खंड जे पैदावार में जॾहिं कमंद पोखिजे थियो त पाणी जो बि तमामु घणो पाणी जो इस्तेमालु थो थिए बनस्बत ॿियनि जेके फ़सुल आहिनि उन ते। त इन जो को मुस्तक़िल हल छा आहे? आख़िर जॾहिं इम्पोर्ट ई करणी आहे त पोइ भला पाणी बि बचाइजे, या की ॿिया मामला आहिनि उहे बि सिधा कजनि। सही, इन में असांजो व्यू पॉइंट 2 शयूं आहिनि। हिकिड़ी आहे असांजे कमंद जी प्रोडक्शन वधाइणु जी, ऐं ॿिए नंबर ते इशू आहे त जे उहा शइ तव्हां वटि वंस ठही वई आहे त पोइ तव्हांजे कंज़्यूमर खे उहा शइ कीअं पहुचाए सघिजे थी। उहा कणिक हुजे या उहा खंड हुजे, तव्हां पोयनि 2 सालनि में ॾिसो ऐं जे तव्हां 3 सालनि में ॾिसो त असां डेफिसिट में न हुआसीं, असां सरप्लस में हुआसीं, या तक़रीबन असांजी डिमांड जेका आहे सा तक़रीबन पूरी हुई असांजी, पर असां उनखे प्रॉपरली मैनेज न कयोसीं, जंहिंजे करे उन्हनि शयूं तमामु महांगियूं थियूं। खंड सां मामिलो छा आहे? असांजी नज़र में खंड सां मामिलो पहिरियों नंबर इहो आहे त तव्हांजे पूरे मुल्क में जेका बि खंड जी मईशत आहे, हिकिड़ी तरफ़ लखें आबादगार आहिनि, ॿिए तरफ़ सिर्फ़ु तव्हांजा 80 मिल ओनर्स आहिनि जी। उहे 80 मिलूं जेके आहिनि तिन जा ओनर्स 65-70 आहिनि। 300 अरब रुपए जी खंड जी मईशत आहे, जेको 75 माण्हू कंट्रोल कनि था। का बि सरकार हुजे, उहे पंहिंजे लाइ इनिशिएटिव्स ऐं पंहिंजे लाइ फ़ाइदा ऐं इंसेंटिव्स जेके आहिनि से वठी वेंदी आहे। ऐं असीं इहो कोन पिया चयूं, असीं चयूं पिया भले प्रॉफिटेबल हुजे, पंहिंजे पाकिस्तान जी इंडस्ट्री, सिंध जी इंडस्ट्री आहे, वधे, पर गॾोगॾु इहो जेको हिकिड़ो साइकिल आहे न खंड जी प्रोडक्शन में, या ग्रोवर्स खे निपूड़े पैसा उन खां वठिणा आहिनि, या कंज्यूमर खे निपुड़णो आहे, या सरकार खे निपुड़णो आहे। इन्हनि 3 शयुनि सिवा पोयनि 15 सालनि में असां त का बि शइ थींदे न ॾिठी आहे। इन मां निकिरणु जेको आहे सो हिकिड़ो चैलेंज आहे, ऐं इहो ज़रूरी आहे त इन इंडस्ट्री खे वधीक कंपेटिटिव कयो वञे, जीअं हिंदुस्तान ऐं थाईलैंड में आहे। नंढा ऐं विचोले तबिके जा जेके गुड़ जा ऐं खंड जा कारखाना आहिनि, उन्हनि ते जो कदगन लॻल आहे, उहो कदगन ख़तमु कयो वञे। इहो कदगन ख़तमु करणु घुरिजे। छा साहिबु, तव्हां ज़राअत ते त ॻाल्हायोसीं, छाकाणि तव्हां ज़री माहिर आहियो, हुन सां गॾोगॾु तव्हांजी मैशत ते बि तमामु गहरी नज़र आहे, ऐं असां तव्हांजे मौजूदगी जो फ़ाइदो वठंदासीं। अॼु जेका बजट पेश थी आहे, ओवरऑल अव्हां कीअं पिया ॾिसो? अव्हां वटि हिन बजट में अव्हां लाइ अट्रैक्टिव शयूं कहिड़ियूं हुयूं त इहे वाक़ई हुकूमत हिन कमु के शयूं रखियूं आहिनि, इहे बहितरु आहिनि, ऐं हिते जेका इहा कमी आहे? ॾिसो, असांजे पाकिस्तान में जेको वॾे में वॾो प्रॉब्लम हिन वक़्तु जेको पंहिंजी जनरल मईशत सां आहे, उहो आहे बिजलीअ जो सेक्टर, जंहिंजो ज़िक्र बजट में कयो वियो आहे जी।
उनखे रिज़ॉल्व करण जी कोशिशि पोयनि 15 सालनि खां थिए कान पई। सिर्फ़ु इहो पियो थिए त असीं बिजली जी पैदावार वधायूं। अनफॉर्चुनेटली इहो हल न आहे। तव्हांजा जेके लॉसिस आहिनि ऐं जेके तव्हां सर्कुलर डेट चओ पिया, उहा जेका आहे सा पहिरीं 200-300 अरब रुपया थींदी हुई, हाणे 1400-1500 अरब रुपया थियो थी वञे। जी, उहा तॾहिं थी थिए जॾहिं तव्हां लोड शेडिंग था करियो। असां वटि घणे वक़्तनि में, हमेशह जी ॻाल्हि कोन पियो करियां, घणे वक़्तु तव्हां वटि लोड शेडिंग इन करे थी थिए छो त जे बिजली वधीक था ॾियनि त लॉसिस वधनि था। हीअ सिर्फ़ु रेवेन्यू जेको रेवेन्यू में ब्लीडिंग आहे उन खे कंट्रोल करण जे लाइ लोड शेडिंग कई थी वञे। ऐं इन जो न हुजणु, अनरिलायबल हुजणु तव्हांजी मईशत जे मथां उन तमामु घणो वज़न विझी छॾियो आहे। ऐं जंहिंजे करे तव्हां ॿारहाड़ी में त ख़ासि तौर सां कंहिं क़िस्म जी बि इंडस्ट्रियलाइज़ेशन हुजे, को नंढो दुकानु हुजे, स्मॉल ऐं मीडियम साइज़ बिज़नेस हुजे, उहो को बि सर्वाइव न करे सघंदो। तव्हां उनखे केतिरा बि मराहत ॾियो त उहो सर्वाइव न करे सघंदो। त हिन बजट में हिकु ॿ सुठी ॻाल्हि वरी इहा आहे त मिसाल हिन स्मॉल एंड मीडियम साइज़ जेके बिज़नेसिस आहिनि उन्हनि खे इंसेंटिव ॾिनो आहे ऐं जेके उहे इंजन ऑफ ग्रोथ पंहिंजी जाइ ते आहिनि, आया उहे इम्प्लीमेंट थियनि था या कोन था थियनि, उहा वरी हिकु अलॻि ॻाल्हि आहे। ऐं ॿियो ॻाल्हि त लार्ज स्केल मैन्युफैक्चरिंग में इंसेंटिव्स मिलिया आहिनि, जंहिंजे करे तव्हां ॾिसो त ग्रोथ बि 9% खां मथे पोयनि सालनि में आई आहे। पर मुंहिंजी नज़र में सरकार खे अगरि हिन मईशत ते फोकस करिणो आहे ऐं अॻियां वठी वञिणो आहे त जेको असांजो नंढो स्मॉल ऐं मीडियम साइज़ इंडस्ट्री खे जेसिताईं फोकस न कंदा, उन्हनि खे बिजली जो प्रोविज़न हुजे, कर्ज़ जो प्रोविज़न हुजे, उन्हनि जे बिज़नेस फॉर्मेशन में आसानी पैदा करणु हुजे, जेसीं इहे शयूं न कंदा त असांजी जेके मईशत जा एम्प्लॉयमेंट जनरेशन हुजे, इकनॉमिक ग्रोथ हुजे, उहा अटेन न थी सघंदी। इहे ॻाल्हियूं असांजूं किताबनि में जेके आहिनि से रहिजी वेंदियूं हलियूं। जी, अच्छा साहिबु, इहे जेको अॼु हिकिड़ो ॿियो ऐलान बि कयो वियो आहे त जेके असांजी मक़ामी मैन्युफैक्चरिंग आहे ऐं ख़ासि करे 850 सीसी खां हेठि जेके बि गाॾियूं आहिनि उन्हनि जी जेका टैक्स आहे, हाणे उन ते टैक्स में कमी कई वई आहे। 17% मां घटि करे 12% ताईं कई वई आहे। ऐं सम्झो पिया त इन सां को फ़ाइदो थींदो, ख़ासि करे मिडिल क्लास माण्हुनि जे लाइ को फ़ाइदो थींदो हिन में? साईं मुंहिंजी नज़र में त तव्हांजी ऑटोमोटिव इंडस्ट्री जी हींअर एतिरी डिमांड आहे जो जेके विचोले तबिके जूं गाॾियूं आहिनि उहे तव्हां वठणु वञो त मिलनि कोन थियूं। काफ़ी सारियूं जेके आहिनि से ॿ शिफ्टुनि में वयूं हलियूं आहिनि। मुंहिंजे ख़्याल में पाकिस्तान जी मईशत लाइ हिकिड़ी हैरान कोन्हे सुठी ॻाल्हि इहा आहे त कोविड सॼी में दुनिया सॼी में मईशतनि कॉन्ट्रैक्ट कयो आहे ऐं पाकिस्तान जी इकॉनमी अहिड़ी आहे जंहिं उन ग्रो कयो आहे। ग्रोथ जे फिगर्स ते डिसएग्रीमेंट आहे, एक्सपर्ट्स असीं एक्सपर्ट्स न आहियूं जो कमेंट करे सघूं, पर ज़रूरु जेको आहे जेके फिगर ॾियनि था पिया उहे वाक़ई तव्हां सही था चओ, उन ते जेके असांजा मुआशी माहिर आहिनि उहे हिकिड़े हिन पेज ते कोन। हा, उहे पंहिंजी डिफरेंट ओपिनियंस ॾियनि था, पर बहरहाल हिकिड़ी ॻाल्हि त कनि था त ज़रूरु तव्हांजी इकॉनमी जेको आहे सो ग्रो पंहिंजी जाइ ते कयो आहे, जेका हिकिड़ी सुठी साइन आहे। पर ॻाल्हि इहा त चैलेंजिंग टाइम्स पाकिस्तान लाइ अचणा आहिनि, छो त तव्हांजो इम्पोर्ट जो बिल पोयनि 12 महीननि में काफ़ी घटि रहियो आहे। उहो तमामु तव्हांजो वधंदो, तेल जी इम्पोर्ट वधंदी, तेल तमामु घणो एक्सपेंसिव थींदो, पोइ तव्हांजी मईशत बिहेव कीअं थी करे, उहा शइ अॻियां चैलेंजिंग टाइम्स में ॾिसण जी आहे त पोइ अॻियां छा थो थिए। शाह साहिबु, पाण ॻाल्हियुनि जो सिलसिलो जारी रखंदासीं। हिते वक़्तु थियो आहे नंढी साई जो, नाज़रीन वठूं था नंढी साई खां पोइ वरी अॼोके बजट ते तफ़सीली ॻाल्हि कंदासीं। नाज़रीन, प्रोग्राम हिकु दफ़ो ॿीहर तव्हांखे भलीकार। वक़्ते अॻु में असां ॻाल्हाए रहिया हुआसीं अॼु क़ौमी असेंबली में वफ़ाक़ी बजट साल 2021-2022 पेश कई वई आहे ऐं उन ते जेको ज़राअत वारो शोबो हो असां वक़्फ़े खां अॻु में उन ते ॻाल्हायोसीं ऐं उन सां महमूद नवाज़ शाह साहिबु तफ़सीलन उन ते ॻाल्हायो। शाह साहिबु, अॼु हिकिड़ो नओं टैक्स बि लॻायो वियो आहे। अॼोकी जेको बजट आहे उन में इहो आहे त अव्हां अगरि 3 मिंटनि खां वधीक कॉल कंदो त पोइ तव्हां ते जेको फेडरल एक्साइज़ जी जेका ड्यूटी आहे उनजो टैक्स लॻायो वेंदो ऐं डेटा जेका आहे तव्हांजी मोबाइल ते जेका इंटरनेट डेटा इस्तेमालु कयो पिया, हाणे उहा बि उन ते बि टैक्स लॻायो वेंदो। त हिकु तरफ़ हुकूमत इहो दावा आहे त उहो जेको इंटरनेट वारो शोबो आहे, जेको डिजिटल पाकिस्तान आहे, उनखे फ़रोग़ ॾींदा ऐं दुनिया सां उन दौड़ में शामिलु थींदा। ॿिए पासे अगरि इन तरह जा टैक्स लॻंदा, तव्हां छा था सम्झो त पोइ जेको ई कॉमर्स त हिकिड़ो वॾो शोबो आहे पर हीअ बि उन सां कनेक्टेड आहे, त पोइ इन तमामु तर मामले में किथे मुक़ाबिलो करे सघंदासीं? साईं ॾिसो, हाणे इहो पियो चयो वञे दुनिया में त जेको वॉइस आहे फ़ोननि जी, उहो उनजी इम्पोर्टेंस घटिजो पियो वञे ऐं घणे में घणो इम्पोर्टेंस हाणे डेटा जो आहे। अॼु फ़ोन कंपनीज़ बि डेटा मां घणियूं थियूं कमाइनि, इन करे इन्वेस्टमेंट बि तव्हांखे तमामु घणी हुन में ॾिसण में थी अचे। तव्हां ॾिसो त वॉइस त सिर्फ़ु तव्हां ॻाल्हायो था हिक ॿिए सां, पर डेटा में हिन वक़्तु जंग इन शइ जी आहे त
त जेको डेटा ट्रांसमिट थो थिए उन जी कैपेसिटी कीअं वधाई वञे, जेके 5G ऐं इहे सभु शयूं चवनि था। मुंहिंजी नज़र में त इन शइ खे टैक्स न करणु घुरिजंदो हो, ॿिनि टिनि ॻाल्हियुनि जे लाइ। ही IT जेका इंडस्ट्री आहे उहा सिर्फ़ु ई कॉमर्स न आहे, या इहो सिर्फ़ु जेको जनरल सोशल प्लेटफॉर्म्स आहिनि उहो न आहे। आउं तव्हां हिकिड़ो मिसाल ॾियां त अॼुकल्ह दुनिया में तव्हां ॾिसो त जेके बि एग्ज़ाम्पल्स आया आहिनि, से तव्हांजा नंढा नौजवान माण्हू IT जा स्पेशलिस्ट, जेको मैजिक आहे हिन टेक्नोलॉजी जो, से पंहिंजे ॻोठ ॿाराड़ी पेरी अर्बन एरियाज़ में वेही उहो कमु करे सघनि था जेको माण्हू तव्हां शहर जे वॾे वॾे मेट्रोपॉलिटन एरियाज़ में वेही आराम सां करे सघो था। ऐं उन लाइ ज़रूरी इहो आहे त ॿ शयूं कजनि। हिकिड़ो त तमामु घणी इन्वेस्टमेंट कजे मुंहिंजे ख़्याल में, उहो डेटा जी ट्रांसमिशन ऐं अवेलेबिलिटी जी जेका हुकूमत खे करणु खपे, उहा बि असांखे हिन में जिदत न ॾिसण में। इहो छो न आहे त असां हिन वक़्तु ॾिसो चाइना लीडिंग कंट्री आहे 5G जो प्रोवाइडर। ईअं छो न आहे त असांजे मुल्क हिन बजट में अनाउंस कयो आहे त असां हेतिरा पैसा रखिया आहिनि, असां 5G टेक्नोलॉजी अॻिए साल या 1.5 साल में खणी ईंदासीं। उन सां तव्हांखे इनकरेजमेंट मिलंदी। तव्हांजा जेके माण्हू अलॻि अलॻि जायुनि ते वेठल आहिनि, फॉर एग्ज़ाम्पल अॼुकल्ह जे ज़माने में माण्हू तव्हां हैदराबाद खैरपुर में वेही तव्हां सर्विसिस प्रोवाइड करे सघो था। कंहिं माण्हूअ खे जेको न्यूयॉर्क में वेठल आहे, फ्रैंकफर्ट में वेठल आहे, उहे कंपनियूं हुतां वेही उहे प्रोवाइड करे सघनि थियूं। पर कीअं प्रोवाइड कंदियूं? जे अगरि तव्हां डेटा ते हैवी टैक्स लॻाए छॾींदव त उहे फ्रीलांस इंडिविजुअल्स, नंढियूं कंपनीज़, ज़ाहिर सी ॻाल्हि आहे उनजी कॉस्ट ऑफ डूइंग बिज़नेस वधीक थींदी, त उहे न करे सघंदा। दुनिया में त उहे मुल्क, इवन बांग्लादेश जहिड़ा मुल्क आहिनि जेके न रुगो टैक्स जी छूट ॾियनि था, पर चवंदा पिया थोरा पैसा असां खां वठी छॾियो, इंट्रस्ट फ्री लोन्स वठी छॾियो, ऐं इहो कमु जेको आहे सो तव्हां कयो। सो मुंहिंजे ख़्याल में इहो हिकिड़ो इन ते बि टैक्स लॻायो वियो आहे। ऐं गॾोगॾु असां ॾिठोसीं त शायदि जॾहिं कोविड दौरान लॉकडाउन लॻो त असांजो जेको बिज़नेस आहे उहो उन तमामु घणी ग्रोथ कई, ऐं जेको उन ते बि हाणे जेको हुकूमत फ़ैसिलो कयो आहे त बिज़नेस तव्हां ॾिसो त बिज़नेस जी ग्रोथ जो त दुनिया सॼी में माण्हू नौकरियुनि मां निकिता पिए। ऐं एमेज़ॉन जेको आहे हिते अमेरिका में चयो बाबा जेको बेरोज़गार आहे सो हलियो अचे, असां वटि माण्हू घटि आहिनि ऐं अची असां वटि जेका असां नौकिरी करियो। सो कोविड त हाणे कॉमर्स जी जाइ ते घणेई रस्ता खोले छॾिया न। फॉर एग्ज़ाम्पल एटलीस्ट मूंखे त इहा ख़बर कोन्हे त असीं को पहिरीं स्काइप कॾहिं कॾहिं को यूज़ कंदा हुआसीं, त हाणे घर वेठे मीटिंग हर को माण्हू ॻाल्हि पियो करे, को ज़ूम पियो लॻाए, को माइक्रोसॉफ्ट टीम्स जी ॻाल्हि पियो करे, को स्काइप थो करे। त ॾिसो दुनिया सॼी कहिड़ी चेंज थी वई आहे। जेके कंपनी जिनखे सुञाणंदो कोन हो उहे अरबें डॉलर कमाइनि पिया। सो आई थिंक इन फील्ड खे असांखे अंडर एस्टिमेट बि न करणु खपे। राइटिंग ऑन द वॉल आहे। ऐं आउं त चवंदुसि त सिंध हुकूमत खे खपे त इन शइ जो सेंटर ऐं हब असांखे सिंध में ठाहिणु खपे। ऐं का IT टेक्नोलॉजी जी जेका कल्ह टियों ॾींहुं बि हिकिड़ी आई आहे, रिकमेंडेशन्स आयूं आहिनि जेके सॉफ्टवेयर हाउसिस जूं, उन्हनि खे पाण अञा बहितर ॾियणु खपनि त इहे असांजे लाइ तमामु घणियूं या सुठी हिकिड़ी एवेन्यू आहे जंहिंमें पाकिस्तान फ्लरिश करे सघे थो। अच्छा, तव्हां चओ पिया त जेको सिंध हुकूमत सूबाई जेका असांजी बजट ईंदी, उमेदु आहे, तव्हांखे उमेदु आहे त सिंध हुकूमत कम अज़ कम हीअ को शोबो आहे इन खे ज़रूरु एड्रेस कंदी। अच्छा, छा त अचूं था हाणे हिकिड़े ॿिए अहम मौज़ू ॾे, उहा मौज़ू आहे CPEC जो मौज़ू, जंहिंखे हिते गेम चेंजर बि चयो पियो वञे। उन में पूरे मुल्क जूं उमेदूं बि आहिनि। त CPEC जो ज़राअत सां या अॼोकी जेका बजट आहे उन सां को कनेक्शन आहे? साईं, सभिनी खां पहिरीं ॻाल्हि त पंहिंजे मुल्क में 15-20 सालनि खां CPEC ते बहस हले थो। के चवनि था सुठो आहे, के चवनि था ख़राबु आहे। 45 अरब डॉलरनि जो असां फिगर ॿुधो पिए। जी, असांजी थ्रस्ट अलाए छो ईअं आहे त की प्रोजेक्ट्स अचनि, उन खे असीं पंहिंजो सक्सेस जो पैमानो सम्झूं था। चीफ मिनिस्टर साहब असांजे इहा ॻाल्हि कई त जे कराची जे लाइ फलाणी स्कीम ऐं CPEC में खणी आया हुया, उहो बि सुठो आहे, सुठी ॻाल्हि आहे। ऐं कोन पियो चवंदा ख़राबु ॻाल्हि आहे, डेवलपमेंट करणु खपे। पर असां कॾहिं CPEC खे एज़ अ मार्केट करे पंहिंजी स्कीम ऑफ थिंग्स में न आंदो आहे। ऐं इहो CPEC कोन्हे, इहो CPEC जी कनेक्टिविटी ओभर सां आहे, जेको वन बेल्ट वन रोड आहे। दुनिया जो 40% GDP इन सॼे रोड ते आहे। इन जो कंज़म्पशन जेका आहे, असां इहा ॻाल्हि बार बार कयूं था फॉर सेक ऑफ रेपिटेशन ऐं बजट जे लाइ, त इन्हनि मुल्कनि में उन्हनि शयुनि जी ज़रूरत आहे जेका शइ तव्हां प्रोड्यूस था करियो। ट्रॉपिकल जेके बि आहिनि सेंट्रल एशियन कंट्रीज़ हुजनि या चाइना हुजे, हिते उन्हनि सभिनी शयुनि जी जेका आहे ज़रूरत आहे। अनफॉर्चुनेटली अॼु बि CPEC जो ज़िक्र त आहे, प्रोजेक्ट्स जो ज़िक्र आहे, वफ़ाक़ में तमामु घणो आहे। पर आऊं अगरि ज़राअत जे हिसाब सां करियां त अगरि तव्हांजी भाॼियूं ऐं फ्रूट जी जेका कंज़म्पशन आहे
उहा सी पैक जे थ्रू केतिरो आसानी सां तव्हां करे सघो था, उहा अनफॉर्चुनेटली तव्हां उन अपॉर्चुनिटी खे एनालाइज़ कोन पिया करे सघो। मिसाल हिन वक़्तु अगरि तव्हां सेंट्रल एशियन कंट्रीज़ में बाय सी को कार्गो उमाणियो त उनखे 30-35 ॾींहं 40 ॾींहं लॻनि था। जे थ्रू इन रूट जे थ्रू उमाणियो त तव्हां 5 खां 7 ॾींहंनि में उहा शइ तव्हां अप्रोच करे सघो था। अनफॉर्चुनेटली असां जेके असांजी हॉर्टिकल्चर जूं शयूं इन पासे विकिरो करे सघनि थियूं, उन ई तरफ़ असां तवजो न ॾिनी आहे। ऐं असां मूं त वज़ीर आला साहिब सां मीटिंग में गोश गुज़ार कराई ॻाल्हि, ऐं वफ़ाक़ में बि इहा ॻाल्हि चई त ज़रात में तव्हां फोकस करियो, ॿियनि शयुनि ते बि करियो, पर हॉर्टिकल्चर ते करियो। माना जेको असांजो वेजिटेबल्स आहिनि, फ्रूट आहे, गुल आहिनि, ऐं उन्हनि जी वैल्यू एडिशन उन्हनि ते तव्हां करियो। ऐं ॿाहिरियूं बाज़ारूं ज़हन में रखो, उहे तव्हां हब्स ठाहियो या क्लस्टर्स ठाहियो जिते तव्हां उहे शयूं प्रोड्यूस करे सघियो, वैल्यू एडिड, न रुगो फ्रेश फ्रूट, पर उन सां गॾु फ्रेश फ्रूट सां गॾु प्यूरीज़ आहिनि, तव्हांजा पल्प्स आहिनि, IQF आहे, 2000 क़िस्म जूं शयूं आहिनि। ऐं पोइ तव्हां इन डेवलप्ड मुल्कनि में तव्हां उमाणे सघो था। स्मॉल एंड मीडियम साइज़ इंडस्ट्री फ्लरिश करे सघे थी, ॿारनि में एम्प्लॉयमेंट बहितर थी सघे थी, ऐं हुकूमत जे मथां सब्सिडीज़ जो लोड घटि थी सघे थो, ऐं फॉरेन एक्सचेंज अर्न करे सघो था। शाह साहब, बार बार ज़िक्र पियो थिए न त असां ज़रात जे शोबे खे जेको आहे उहो वरी हिकु दफ़ो ॿीहर कनेक्ट कयो आहे ॾियारी बजट सां। त हिकिड़ो सुवाल जेको मूंखां पहिरें वक़फ़े में रहिजी वियो उहो इहो त हिन वक़्तु तव्हां छा था सम्झो असांजी ज़रात जा मुख्य जेके मसइला आहिनि उहे कहिड़ा आहिनि जेके फौरी तौर ते इन्हनि खे एड्रेस करणु घुरिजनि, जेके इन्हनि वफ़ाक़ कम अज़ कम वफ़ाक़ जे बजट में तव्हांखे नज़र न आया आहिनि? साईं, असांजी नज़र में त सभिनी खां पहिरियों मसइलो असां वटि पाणी जो रहंदो। असां वाटर स्ट्रेस्ड कंट्री आहियूं, असांखे इहा शइ एडमिट करणु खपे। त अलावा तव्हां ॾिसो त बजट में असां वटि ईअं थी ॻाल्हि कई वेंदी जीअं अगरि डैम ठही विया हिकिड़ो ॿ त मुल्क जे पाणी जा मसइला हल थी वेंदा। केरु इहा त ॻाल्हि करे ई कोन थो त जेको डैम में पाणी तव्हां स्टोर था करियो ऐं जेसि ताईं उहो आवांदनि ताईं पहुचे थो, उनजो 50-60 सैकड़ो त उनजो हलियो थो वञे सिस्टम में। इन जो मतिलबु त इहो आहे त तव्हांखे एफिशिएंसी पाणी जी वधाइणी आहे, ऑन फार्म वधाइणी आहे, ऐं किनाल जे सिस्टम में आणणी आहे। नंबर 2, वॾे में वॾो प्रॉब्लम असांजी ट्रांसपेरेंसी क्रिएट करण जो बि आहे। अॼु बि ॾिसो त सिंध ऐं पंजाब जे विच में केॾो जॾहिं पाणी शॉर्ट थींदो आहे त केॾो डिस्प्यूट हूंदो आहे, फिगर्स ते केॾो डिस्प्यूट हूंदो आहे। इन हद ताईं जो अॼुकल्ह जी 21 सदीअ में अॼु असीं चऊं था त असांजी बैराजनि जे मथां चढ़ी बीहूं, गेजनि जे मथां इंच टेप रखूं, ऐं पोइ ख़बर पए त पाणी केतिरो थो वहे। दुनिया तब्दील थी वई आहे। इहो अॼु तव्हांखे हिते वेही कंहिंखे किथे वेही थ्रू टेलीमेट्री सिस्टम इहे शयूं 50 साल हाणे पुराणियूं थी वियूं आहिनि जो तव्हांखे इहे शयूं ख़बर पई सघनि थियूं। मिसाल असांजो क्लेम आहे त तौसा खां जेको पाणी अचे थो असांजे गुड्डू ताईं, उन में लॉसिस जेके आहिनि से तमामु घणा आहिनि। उहो पाणी लॉसिस जी मद में उहो पंजाब में तमामु घणो इस्तेमालु थो थिए। हुननि जी वरी इहा एलिगेशन त सखर खां गुड्डूअ खां कोटी बैराज ताईं तमामु घणा लॉसिस जेके आहिनि से क्लेम कया था वञनि। मुंहिंजी नज़र में इनखे ट्रांसपेरेंसी क्रिएट करण जे लाइ ऐं वाटर रिसोर्सिस ते तवजो ॾियण जे लाइ जीअं घटि पाणीअ सां असीं वधीक पैदाइश करे सघूं, पाणीअ जी रिसाइकलिंग हुजे इंडस्ट्री जी, या जेको ड्रेनेज जो पाणी सिंध खे तबाह करे पियो उनखे कीअं बहितर कयो वञे, या एक्वाफायर जीअं असांजी मंछर आहे इहे ख़तमु पियूं थियनि, बलोचिस्तान जो पाणी हुजे ड्रेनेज जो, या उहो पाणी पंजाब जो हुजे, उहो जेको असांजा नेचुरल एक्वाफायर्स ख़राबु करे पियो उनखे कीअं दुरुस्त करिणो आहे, इहो आई थिंक एड्रेस अवां सां ॻाल्हियुनि जो सिलसिलो जारी रखंदासीं। हिन वक़्तु असांखे ज्वाइन कयो आहे मुआशी तर्जे निगार जनाब शिराज खान लोधी साहब। शिराज लोधी साहब, प्रोग्राम में खुश आमदीद सर। जी अस्सलाम वालेकुम। अच्छा, कैसे देख रहे हैं शिराज साहब आज की बजट को? 3000 अरब के खसारे वाली है, 8487 अरब रुपए की बजट है, कैसे देख रहे हैं? देखें, जो बजट मैंने पढ़ा देखा और अभी मैं इसको रिव्यू कर रहा हूँ क्योंकि हम लोग अपने रिपोर्ट्स भी बनाते हैं पोस्ट बजट की। तो बेसिकली मुझे जो एक मैंने इसको देखा एज एन इंडिविजुअल और बिजनेस फ्रेंडली बजट मुझे लगा, क्योंकि इसमें 3 साल बाद ये चौथा मतलब एक ये हमें इस 3 साल के बाद हमें अब इनकी जो स्ट्रेटजीज हैं इस हुकूमत की वो हमें नजर आने दिखाई दी हैं। अब इनकी पॉलिसीज में हमें कुछ सर्टेनिटी देखने को मिली है, क्योंकि अब इनके पास चूंकि रैंक बहुत कम टाइम गया है, तो नाउ वी विल सी के इनके क्या शॉर्ट टर्म टारगेट्स होंगे, इसको अचीव कैसे करेंगे। लाइक ये इन्होंने अपने बजट के अंदर एक बहुत ही अच्छा पॉइंट जो कि मैं समझता हूँ जो इन्होंने पॉइंट ऑफ सेल का रखा है। तो पॉइंट ऑफ सेल जब क्योंकि आप अपने अब सिस्टम को FBR के अंदर जो लिंक करने जा रहे हैं, नाउ दैट्स द मेन पॉइंट के क्योंकि आपके लिए ये गेम चेंज होगा आपकी पाकिस्तान की इकोनॉमी के लिए, क्योंकि आपका जो सर्विस सेक्टर होता है बेसिकली अगर मैं आपसे बात करूं
तो ये आपका वो सर्विस सेक्टर है जो आपकी जीडीपी के अंदर कोई 50% से ज़्यादा आपके जीडीपी में कंट्रीब्यूट कर रहा होता है, लेकिन अगर आप इसका टैक्स टू जीडीपी रेशियो उठा के देखेंगे तो बहुत कम होता है, वो आपको 5% से भी कम मिलेगा। तो नाउ इट्स अप टू और गवर्नमेंट के अब ये इसको कैसे इन्फोर्स करती हैं, किस तरीके से ये पॉइंट ऑफ सेल इस सेक्टर के अंदर लेकर आती हैं, क्योंकि जब आप इस सेक्टर के अंदर इस चीज़ को लेकर आ गए तो आपको एक्चुअल फिगर्स, एक्चुअल सेल तो आपको मालूम पता लग जाएगी कि क्या इसकी सेल्स हैं, क्या सर्विसेज के ऊपर, क्या मतलब क्या कौन सी सर्विसेज किस अमाउंट के ऊपर और किस क्या कहते हैं इनवॉइस पे जा रही हैं। तो आपका एक वॉल्यूम आपके सामने होगा तो इससे ये होगा कि आपकी एक इकोनॉमी जो होगी, जो कि हम बार बार बात करते हैं, डॉक्यूमेंटेशन की तरफ जाएगी जी। फिर आपके और दूसरे सेक्टर्स हैं कि जिसमें आप, क्योंकि इस वक्त अगर पॉइंट ऑफ सेल देखें तो ऐसी नहीं है कि आपके पॉइंट ऑफ सेल एम्प्लॉयड नहीं हो रहा, बहुत सारे आपके रिटेल के ऐसे सेक्टर्स हैं, लाइक आप खाड़ी ले लें और डिफरेंट ब्रांड्स ले लें, तो वो इस चीज़ को वॉलंटरली एक्सेप्ट करके चला रही हैं। तो अब आपको अपने डिफरेंट सेक्टर्स के ऊपर इसको रैशनलाइज करना है, इससे आपकी इकोनॉमी डॉक्यूमेंटेशन की तरफ आती है। जब आपकी ऑब्वियसली चीज़ें डॉक्यूमेंटेशन की तरफ जाएंगी तो जो आपका इम्पैक्ट ऑफ प्राइसेस होगा वो रैशनल हो जाएगा और आपकी प्राइसेस में एक बिल्कुल जिसको कहते हैं फैक्चुअल प्राइसेस होंगी और उसका एक आम इंसान तक एक बहुत अच्छा बेनिफिट जाने को। अच्छा लोधी साहब, एक तो ये कि आपने कहा कि ये चले बिजनेस फ्रेंडली है और लेकिन होगा भी बिजनेस फ्रेंडली, क्या ये पब्लिक फ्रेंडली है? एक तो इसका जवाब दीजिएगा, और दूसरा आप क्या समझते हैं कि किस शोबे को इस बजट में हुकूमत ने किस शोबे को ज़्यादा तरजीह दी है? देखिए इस वक्त तो जो मैंने देखा है वो ये देखा है कि इन्होंने जो बात की है, क्योंकि इनको जो कलेक्शन करनी है नेक्स्ट फिस्कल ईयर में वो कोई 8,000 अरब तक की है, तो बेसिकली इन्होंने अपने रेवेन्यू टारगेट्स बढ़ाए, लाइक इन्होंने बहुत सारे सेक्टर्स के अंदर एग्जम्पशंस विड्रॉ कर लिए हैं, ऑब्वियसली जिसके बाद आपकी जो रेवेन्यू होगा वो आपका बढ़ेगा। तो ये एक आपने एक अप्रोच रखी है। फिर आपने जो आपका कैपिटल गेन था, तो कैपिटल गेन टैक्स में हमने रिलीफ दिया। अब उससे ये होगा कि आपकी स्टॉक मार्केट के ऊपर कल आप देखेंगे कि बहुत अच्छा इसका इम्पैक्ट पड़ेगा, क्योंकि ऑब्वियसली जब आप टैक्स को कम करेंगे तो आपकी इन्वेस्टमेंट बढ़ेंगी, आपकी मार्केट की शेयर का वॉल्यूम बढ़ेगा, तो इसी तरीके से आपकी जो ग्रोथ होगी वो स्टार्ट या मतलब इस सेक्टर्स की तरफ आपकी स्टॉक की तरफ से स्टार्ट हो जाएगी। फिर आपने प्रॉपर्टी के ऊपर जो कैपिटल गेन जो 2 करोड़ से ज़्यादा की जो कोई प्रॉपर्टी होगी तो आपने उसको फिक्स टैक्स रेट रिजीम से निकाल के उसको फिर आप नॉर्मल टैक्स रिजीम में लेके चले जाएंगे। जो नॉर्मल रिजीम में आ जाएगा तो ऑब्वियसली फिर यहाँ से भी आपको आपका रेवेन्यू बढ़ता हुआ दिखाई देगा। फिर इसी तरीके से आपका ये ग्रोथ ड्रिवन भी है, क्योंकि आपने पीएसडीपी में भी काफ़ी एलोकेशन बजट की करी है, तो इससे ये दिखाई देता है कि आप एक मतलब ग्रोथ ड्रिवन बजट भी चाह रहे हैं, तो इससे आहिस्ता आहिस्ता आप सिंप्लीफिकेशन की तरफ लेके जा रहे हैं। तो ये भी एक मेरे को लगता है कि बहुत एक अच्छी चीज़ है। फिर एक लास्ट जो जी आपका जो सर्विस सेक्टर है जो इन्होंने आज हमारे करीब तो ये कोई $4 बिलियन की हमारी मार्केट है कि जिससे हम तकरीबन हमारा कुछ 630 अरब रुपया बना। तो इसमें भी अगर हम कोई 5% टैक्स लगाते हैं तो आपका यहीं से कोई टैक्स इसके करीब कोई कैलकुलेशन तो टैक्स इकट्ठा हो जाएगा। तो लोधी साहब आप ये कह रहे हैं कि जो टारगेट हुकूमत ने रखा है वो आसानी से अचीव कर लेंगे? देखिए शॉर्टफॉल तो रहता है, शॉर्टफॉल चीज़ों में रहता है, बट अगेन आई एम सेइंग कि अगर आप अपने रेवेन्यू जनरेशन को मतलब अगर आप जिस तरीके से मतलब आपने स्ट्रेटेजी सेट की है, मतलब जहाँ एग्जाम्पशंस आपने विड्रॉ की है और जिस सेक्टर्स को आपने टैक्स नेट में लेकर आए और जिस तरीके से आप पॉइंट ऑफ सेल को इंट्रोड्यूस करवा रहे हैं, तो मेरी नज़र में मुझे ऐसा फील है कि हम फिर अपने कलेक्शन को मजीद बढ़ा सकते हैं और इस टारगेट को हम अचीव कर सकते हैं। अगर हम एग्रीकल्चर की अगर हमने सजेशन दी थी कि जो इस पर इतना ज़्यादा कंसर्न नहीं उठाया गया, वो ये था कि अगर हम फार्मर को एक्सेस देते हैं होलसेल मार्केट्स का, आपकी सुपर मार्केट्स का, तो उसमें फिर ये हो सकता था कि आपके जो फार्मर होता है उसकी जो प्राइसेस होती है उसमें फ्लक्चुएशन की गुंजाइश खत्म हो जाती, क्योंकि जो मिडिल मैन का जो रोल होता है उसमें जो कि आपका आड़ती होता है, तो वो फिर आपके बीच से हट जाता। तो उससे फिर क्या होता है कि जो आपका एग्रीकल्चर सेक्टर जो पिछले टाइम से हमेशा से एक आपने उसके उस डिफरेंट रीजन की वजह से आप उसको डॉक्यूमेंटेशन की तरफ नहीं देखे गए, तो ये चीज हो सकती थी कि आपका ये सेक्टर भी डॉक्यूमेंटेशन की तरफ आता, और जब डॉक्यूमेंटेशन की तरफ आता तो ऑब्वियसली फिर यहाँ से भी आपको रेवेन्यू मिलता और उसी हिसाब से फिर आप जीडीपी और कंट्रीब्यूट। अच्छा शाह साहब पहिरियां त इहो ॿुधाइजो त जेको टारगेट हाँ टैक्स वसूली जो रखियो है, अवां सम्झो पिया त हिननि हालतुनि में टैक्स टारगेट अचीव करे वेंदा। ऐं ॿियो
आख़िर हिन अॼोकी तकरीर में बि असां ॾिठोसीं, गुज़िरियल ॾींहुं बि असां जेका सर्वे रिपोर्ट पई उन में बि ॾिठोसीं त हुकूमत बेरोज़गारी केतिरी वधी आहे, गुरबत केतिरी वधी आहे, इहे ॿई शयूं मिस छो आहिनि? साईं, पहिरें सवाल जो जवाबु त इहो आहे त जेको टैक्सेशन जी कलेक्शन आहे उन में तमामु वॾा मसइला आहिनि ऐं उहे आइडेंटिफाइड आहिनि गवर्नमेंट वटि, हीअं कोन त कोन आइडेंटिफाइड, बट उन जे मथां क़दम खणणु तमामु ॾुखियो ऐं चैलेंजिंग कमु आहे। असीं हुकूमत खे बेस्ट ऑफ विशिस त चई सघूं था, पर मुंहिंजी नज़र में उहे टारगेट्स अचीव करणु थोरा ॾुखिया बि आहिनि। मुंहिंजो पंहिंजो ख़्यालु इहो बि आहे त असां जहिड़े मुल्क में जेसिताईं तव्हां प्रॉफिट टू द बिज़नेसिस वधीक न ॾींदव, टैक्स रेजीम ॿियनि मुल्कनि खां घटि न रखंदव, त तव्हां वटि बिज़नेस माण्हू न कंदा, इन्वेस्टमेंट न कंदा, पोइ हू उन पासे वेंदा हलिया जेके सेफर प्लेसिस आहिनि वधीक। अगरि तव्हां कॉस्ट ऑफ डूइंग बिज़नेस ऐं टैक्सिस उहा साॻिया रखी छॾींदव, पोइ तव्हां वटि माण्हू केरु कमु अची छो कंदो? तव्हांखे इंसेंटिवाइज़ करणु खपे ऐं जेतिरो बि उनखे बहितर कजे उहो वधीक ज़रूरी आहे। वधीक टैक्सेशन सां को अहिड़ो फ़ाइदो न पहुचंदो। आई थिंक उहे माण्हू रिकग्नाइज़ कनि था, पर काफ़ी सेक्टर्स जंहिंमें बिल्कुलु टैक्सेशन कान्हे, उहो फॉर एग्ज़ाम्पल तव्हांजो रिटेल जो सेक्टर जेको आहे उहो बिल्कुलु टैक्स फ्री आहे, उन लाइ काफ़ी शयूं चयूं वयूं आहिनि। हाणे ॾिसजे त उहा शइ जेका आहे सा टैक्स उन मथां लॻे थो या कोन थो लॻे, इहो हिकिड़ो वॾो चैलेंज आहे। मुंहिंजी नज़र में इहो टारगेट पूरो करणु मुश्किल आहे। असां वटि चओ पिया टारगेट पूरो करणु मुश्किल आहे। बेरोज़गारी केतिरी वधी आहे, गुरबत में केतिरो इज़ाफ़ो थियो आहे, बजट में मिस छो वञी शइ? ॾिसो त पंहिंजे पाकिस्तान जी पॉपुलेशन हिन वक़्तु 60% उहा आहे जेके 30 साल खां घटि माण्हू आहिनि, जंहिंमें नौजवान पॉपुलेशन अधु खां वधीक आहिनि। इन जो मतिलबु तव्हांजे एम्प्लॉयमेंट जी ज़रूरत तमामु घणी आहे। वफ़ाक़ हुजे या सूबो हुजे, उनखे हिकिड़ी ॻाल्हि ज़हन नशीन करणु घुरिजे त हू एम्प्लॉयमेंट जनरेट पाण न करे सघंदा। अहिड़ी हालात ज़रूरु प्रेज़ेंट कनि त एम्प्लॉयमेंट जेका आहे सा अप्रोप्रिएट जनरेट थी सघे। उहो हिकिड़ो सरकार लाइ तमामु वॾो हिन वक़्तु चैलेंज आहे त जेका असां वटि बल्जिंग पॉपुलेशन आहे यंगस्टर्स जी, उन सां फ़ाइदो कीअं वठिजे। तव्हां फ़ाइदो न वठंदव त उहो वरी मुल्क जे लाइ ड्रैग ऐं नुक़सानु पैदा कंदा। वॾी महिरबानी शाह साहब वहाँ जी। शिराज लोधी साहब, आपका बहुत बहुत शुक्रिया। नाज़रीन, वहाँ अॼु की बजट ते ख़ासि करे ज़राअत वारे शोबे ते असांजी कोशिशि रही त जेको ज़राअत वारो शोबो आहे उन ते तफ़सीली ॻाल्हि कयूं त ज़राअत लाइ छा रखियो वियो आहे, छा रखणु घुरिजे, कहिड़ियूं शयूं मिसनि, ऐं असांजी सिंध हुकूमत लाइ उमेदु आहे त सिंध हुकूमत जेके वफ़ाक़ ज़राअत जे शोबे में के शयूं न रखियूं आहिनि या उनखां नज़रअंदाज़ थियूं आहिनि, कम अज़ कम सिंध हुकूमत जी तरजीह जेका आहे ईंदड़ बजट में ज़राअत हूंदी आहे। ॾिसणो इहो आहे त सिंध हुकूमत कॾहिं थी पंहिंजी बजट पेश करे ऐं उन में छा आहे। जॾहिं बजट पेश कंदी त असां उन ते बि तफ़सीली ॻाल्हाईंदासीं। हिते प्रोग्राम जे वक़्तु पंहिंजी पुॼाणी ते पहुचे थो। असद मुमताज़ रिट खे ॾींदा इजाज़त। अला वाही।